नासिर दरिया खान मरी वेझो ॻोठ छुटो वगण मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे, जिन सबबि रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील दायरे आहे अरबाब अली मरी। जी असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरिया खान मरी भरिसां ॻोठ आहे छुटो वगण। ही जेके मुसलसल बरसातूं पयूं इन बरसातियुनि हिन ॻोठ खे मुकमल पाणी जी लपेट में आणे छॾियो आहे ऐं इन पाणीअ सां जेके हिन वक़्तु वबाई बीमारियूं फैलिजी चुकियूं आहिनि। ख़ासि तौर ते गैस्ट्रो जेको आहे हिन ॻोठ में तबाही आणे छॾी आहे। हिन वक़्तु जेके आहिनि गैस्ट्रो जे मर्ज़ में 2 खां 3 माण्हू हयातियूं विञाए वेठा आहिनि ऐं सिहत खाते पारां हिन वक़्तु ताईं के बि उपाउ न आहिनि वरिता ऐं इन जेको बरसाति जो पाणी आहे उहो नेकाल बि न थी सघियो, को नेकासी वारो सिस्टम बि न कयो वियो आहे इंतिज़ामिया तरफ़ां हिन ॻोठ खे मुकमल तौर ते नज़रअंदाज़ करे छॾियो आहे, जंहिंसां रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी हेठां आहिनि। ॻोठाणनि जो जेको शहर सां ज़मीनी राब्तो उहो बि बिल्कुलु कटियल आहे ऐं ॻोठाणा हींअर सख़्तु परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त असां आला इंतिज़ामिया खे ऐं DC नौशर फिरोज़ खे अपील था कयूं त हीउ जेको बरसाति जो पाणी आहे घटि में घटि इहो रोड रस्तनि तां नेकाल करायो वञे त जीअं असां को पेशेंट वग़ैरह थिए थो ऐं उनखे इस्पताल पहुचाए सघूं। अव्हां खे ॿुधाईंदो हलां, अव्हां मुंहिंजी बैक साइड ते ॾिसी सघो था, नाज़रीन खे ॾेखारींदो हलां त हीअ जेके मुकमल जेको ॻोठ आहे उहो मुकमल पाणी जी लपेट में आहे ऐं जेको ही बरसाति जो पाणी आहे चो तरफ़ ॻोठाणनि जे घरनि खे बीठल आहे ऐं हिन वक़्तु ताईं जेको बरसाति जो पाणी जो नेकाल वारो सिस्टम आहे इंतिज़ामिया